शहदादकोट खां रिपोर्ट कर रहे हैं गुलजार अमन चांडियो। शहदादकोट ड्यूटी ते मौजूद मेडिकल ऑफिसर मथा हथियारबंदन जो हमलो, डॉक्टर सख्त जख्मी, अस्पताल में शिकत आड़ वारी सूरताल। हथियारबंद डॉक्टर मियाँ सजाद हुसैन मेकण मथा हमलो कयो, जंहिं सबब डॉक्टर सख्त जख्मी थी पियो। ड्यूटी ते मौजूद हुयुसि, हथियारबंद हमलो कयो, खेसि सुञाणप नाहे थी, साम्हूं ईंदा त सुञाणे वठंदुसि। जख्मी डॉक्टर मियाँ सजाद मेकण तालुका अस्पताल में सिक्योरिटी न हुजण सबब केतिरा ई दफ़ा डॉक्टर मथा हमला थिया आहिनि। MS तालुका अस्पताल डॉक्टर मोहम्मद सिद्दीक खुहावड़ ऑन ड्यूटी डॉक्टर मियाँ सजाद हुसैन मेकण मथा हमले जा फुटेज सोशल मीडिया ते वायरल। अंधेर नगरी जंगल जो कानून आहे शहदादकोट में। 4 लाख आबादी 5 लाख आबादी जो शहर आहे। हिकिड़ो मां मेडिकल ऑफिसर ड्यूटी ते वेठो आहियां तालुका हॉस्पिटल एमरजेंसी वार्ड में। उते बि मूंसां इहे शहर जा जेके गुंडा आहिनि उहे अची विड़ी विया आहिनि। मां अपील थो कयां पंहिंजे शहर वारनि खे, शहरी एक्शन कमेटी खे, शहरी इतिहाद खे ऐं जेके मोज़िज़ माण्हू आहिनि। अॼु मूंसां इहो थियो आहे, सुभाणे तव्हां सां थींदो। मां कराची जी जिना हॉस्पिटल छॾे करे हिते शहदादकोट में वेठो आहियां, शहदादकोट वारनि जी ख़िदमत थो कयां। ऐं उनजो मतिलबु इहो न आहे त असांजी शराफ़त खे इहे सम्झी ऐं असां ते ईअं हमिलो कयो वञे। ऐं मूं ते अॼु इहो हमिलो थियो आहे, इहो मूं ते क़ातिलाना हमिलो आहे ऐं मूंखे उन्हनि मारण जी कोशिशि कई आहे। इहो मूंखे बचाइण वारो अलाह साईं आहे, उन मूंखे बचायो आहे। हिननि मूंखे पंहिंजे मारण जी पूरी कोशिशि कई आहे। असांजो शहर शहदादकोट मुकमल तबाह थी चुको आहे। हिते को बि अमुन कोन्हे ऐं गुंडागर्दी सरेआम थी वई आहे। जंहिंखे जेको वणे थो अस्पतालनि में अची गुंडागर्दी कनि था बग़ैर कंहिं सबब जे, बग़ैर कंहिं रीज़न जे उहे अची विड़ी विया आहिनि अॼु असां सां। सर, ड्यूटी जे दौरान जेको तव्हां सां उन्हनि जी जेको आहे सो उन्हनि हमलो कयो आहे अची, त जेको असांजो पैरामेडिकल जी जेका यूनियन आहे, सुभाणे उनजो छा रिएक्शन हूंदो या डॉक्टरनि जी तरफ़ां छा हिननि जो रद्द-ए-अमल आहे? असांजी PMA जेका तंज़ीम आहे डॉक्टरनि जी, उन्हनि मुकमल बाइकाट कयो आहे सुभाणे। ऐं असांजो फुल OPD बाइकाट आहे सुभाणे। ऐं असांजी एमरजेंसी सर्विसिस सिर्फ़ु जारी रहंदी। अॼु मां बि एमरजेंसी सर्विसिस में वेठल हुयुमि त 4:30 बजे मूंसां इहो वाक़ियो इहे करे विया। बाक़ी शहरी एक्शन कमेटी ऐं मां ॿियनि जेके मोज़िज़ माण्हुनि खे बि मां इहो अर्ज़ु थो कयां त तव्हां अचो, इन मामले में पओ। अॼु मूंसां थियो आहे, सुभाणे तव्हांजो वारो आहे। हे वारो फेरो आहे। अॼु इन्हनि बदमाशी मूंसां कई आहे, सुभाणे तव्हां सां बदमाशी कई आहे। कहिड़ी ॻाल्हि आहे, कहिड़ी रीज़न आहे जो तव्हां कंहिंसां ईअं विड़ी सघो था ड्यूटी वारे डॉक्टर ते? इहो त ड्यूटी अटकाव में थो शामिलु थिए। तव्हां हिकु सर्विंग मेडिकल ऑफिसर खे जेको उते वेठो आहे ड्यूटी ते, तव्हां उनजी ड्यूटी प्लेस ते ॾिसां वञी विड़ो था, उनजी ड्यूटी प्लेस ते। ईअं थींदो आहे छा? सर, अॻ में का हिननि जी अणबणत हुई तव्हां सां? न, मुंहिंजो सुञाणिया बि कोन थो त केरु कहिड़ा गुंडा आहिनि, केरु उन्हनि जा सरपरस्त आला आहिनि। शहर वारा अलाह साईं उन्हनि खे वाक़ो कंदो, उहो ज़ाहिर थींदा, असांखे ख़बर आहे। बाक़ी इहो एतिरी बदअमनी ज़ुल्म ओतिरो कयो वञे जेतिरो पाण बर्दाश्त करे सघो। बिल्कुलु तव्हां सां बि वारो फेरो आहे। जेतिरो ज़ुल्म कयो त अलाह कंदो, तव्हां सां बि एतिरो ई ज़ुल्म थींदो। इहो तव्हां शहर जो माहौल बिल्कुलु तव्हां ख़राबु करे छॾियो आहे। जेके बि माण्हू हिन में इन्वॉल्व आहिनि उन्हनि खे फौरी तौर गिरफ़्तार कयो वञे। सख़्त खां तव्हांजो साईं पुलिस खां छा मुतालबो आहे? साईं, मुंहिंजो पुलिस खां इहो मुतालबो आहे, मुंहिंजी जल्द खां जल्द FIR ऐं जेके मूंखे 10 खां 12 माण्हू मूं ते हमिलो कयो आहे, जंहिंजी CCTV फुटेजिस बि मुख़्तलिफ़ मौजूदु आहिनि, जंहिंजो रिकॉर्ड बि पेश थियो आहे। ऐं उन्हनि खे गिरफ़्तार कयो वञे ऐं जल्द खां जल्द FIR कई वञे। मुंहिंजी FIR न थी आहे। महिरबानी साईं।